अदा साईं अस्सलाम वालेकुम या अली मदद। अदा साईं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुनिया में पहिरियों मौजूदो। उनखां अलावा हज़रत अमीर हमज़ा इब्न अब्दुल मुतलिब साहब जो मके पाक में ज़िद ते आज़ान ॾियारणु, मीर बिजार ख़ान इब्न मरह जंहिंजी औलाद मरी कबीलो सॾियो वञे थो, जंहिंजे सरबराही में हज़रत अमीर हमज़ा रज़ियल्लाहु ताला निमाज़ुनि मथां पहरो ॾियारायो, जंहिंजा सुफ़ा नंबर आहिनि 385, 386, 387, 388। अदा साईं तव्हां इन सुफ़नि में इहो तव्हांखे हवालो मिलंदो। वधीक जे लाइ तव्हां इहे सुफ़ा पढ़ो, इनशा अल्लाह तव्हां ख़ुशि थींदो ऐं तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। ख़ुदा हाफ़िज़ या अली मदद।